जी नाज़रीन, करमपुर मावा सां ताज़ा तरीन ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन जे ॻोठ अरबाब लाशारी मां 1.5 महीनो पहिरियां अगवा थियल अधरोड़ शख़्स मोहम्मद ख़ान लाशारी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मां ताज़ा तरीन ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ अरबाब लाशारी मां 1.5 महीनो पहिरियां मच्छी जे फार्म तां हथियार बंदन हथां अगवा थियल चौकीदार मोहम्मद ख़ान लाशारी के हद जी ठुल बी सेक्शन पुलिस तोड़े जोंगल पुलिस मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो आहे। जी नाज़रीन, करमपुर मावा सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ अरबाब लाशारी मां 1.5 महीनो पहिरियां मच्छी जे फार्म तां अगवा थियल अधरोड़ शख़्स मोहम्मद ख़ान लाशारी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। अच्छा, उते तोखे खणी जो विया, उते तोखे मोह ॿधी मूंखे तो खणी आ वञी डंडनि में उछलियो लयनि में मेलनि में पोइ महीनो उते पियो हुउमि। उते छा खाधो पीतो तोखे खारायो? खाधो इहो मानी ॾेई वञनि पिया, छोकिरा ॿारड़ा अचनि पिया, उहे ॾेई वञनि पिया, बाक़ी वॾो न पियो ॾिसां। हा, राति मूंखे कढनि पिया अलाए काॾे बि। इहे कुदरती का पुलिस जी लाइट ॾिठो, वठी फायरिंग चालू थी वई। पोइ मुंहिंजा अखियूं ॿधल आहे, ईअं चवनि पिया त हमज़ो बेलो आहे झांगवाणी जो अलाए कांजो। इहा ई ॻाल्हि थी वई। ईअं पोइ रब मूंखे बचायो, अखियूं बि ॿधल आहे, मुंहिंजा हथ बि ॿधल आहे। ॿुधाइनि था त भुंगो भरे बाज़ार थियो आहे। न साईं, न साईं, न साईं, न साईं, न पूरा बिल्कुलु।